अस्सलाम वालेकुम नाजरीन, साहिल न्यूज़ सां गॾु आऊं आहियां सारंग सुमर ऐं ॾिसी रहिया आहियो साहिल न्यूज़ टीवी वेब चैनल खानवाड़ में कोरोना वायरस जे बचाव लाइ शहरी इताद समाजी अॻुवाण सोल सोसाइटी ऐं साफ़ियनि जी अॻुवाणी में खानवाड़ शहर जे चईं तरफ़नि खां अज़ान ॾिनी वई। अज़ान ॾींदड़ में हाजी गुलज़ार वरड़, सईद आशिक़ शाह, वकार कुंदर, अब्दुल हफ़ीज़ सेतो, हाजी मोहम्मद यासीन कुंदर, ज़हूर अहमद, बशीर अहमद भट्टी ऐं ॿिया शामिल हुआ। हिननि चयो त वायरस जे बचाव ख़ातिर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी पुणे हदीस आहे त जंहिं बि इलाइक़े में बीमारी का वबा अचे त उन शहर जे चईं तरफ़नि खां अज़ान ॾिनी वञे ऐं अलाह पाक जी इबादत कई वञे। कोरोना वायरस जे ख़ात्मे लाइ अलाह पाक जे हुज़ूर में दुआऊं घुरियूं वयूं। रिपोर्टर वकार अली कुंदर, साहिल न्यूज़ नेटवर्क, खानवाड़।